गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहर उपावो डुबंदे पत्थर तारे पवन तने संकट हरन मंगल मूर्ति रो राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभो। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। साईं मंगनदास साहिब की जय। बाबा भगतराम साहिब की जय। आयो लाल सबई ताड़ियों बजाए चो झूले 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 लाल। अचो सतगुरन जी प्यारी मिठड़ी साध संगत जी मिली करे असां सां गॾु भाव में भरजी करे हाज़री लगायो। प्रेम सां हरि नाम संकीर्तन कयो गॾ गॾ गायो। कोई भी रसना खाली न रहे भाई सभिनीनि खे हाज़री लगाइणी आहे। गॾु असां सां गॾु प्रभु जे नाम जो पवित्र कीर्तन कयो गाईंदव भाई। राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद 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 हे राधे गोविंद गोविंद 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 राधे गोविंद गोविंद
राधे गोविंद मिली करे ताड़ियुनि जी सेवा गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे 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 मिली करे प्रेम सा हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद सबई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल 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 ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सबई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल आहा जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा ओ पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार जेको चवंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल आवाज ॾियो जेको चवंदो झूलेलाल ओ जेको चवंदो झूलेलाल त पोइ मिली करे हो लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल हाँ हाँ लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूले 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 लाल प्यार सां चओ जय श्री कृष्ण अॼु वरी भगवान जी असां ते कृपा थी रही आहे संतन भक्तन जी असां ते दया थी रही आहे हा भाई हाणे तव्हां हेॾे ध्यानु ॾिजो भाई पूरो पूरो हा न हेॾे होॾे ध्यानु न ॾिजो केवल सत्संग में ध्यानु हुजे शुरू कयूं आॻियां आहे पक चओ जय झूलेलाल चओ जय श्री कृष्ण अना प्रेम सां चओ जय झूलेलाल ॿई हथ मथे करे चओ राधे 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 आवाज ना आई चओ राधे 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 भगवान कृपा करे रहिया आहिनि जो असांखे इन पवित्र स्थान में वेही करे पंहिंजी भक्ति जो अवसर ॾेई रहिया आहिनि ऐं हे चालीहो महोत्सव त हली रहियो आहे गॾोगॾु अॼु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि कि भगवान श्री कृष्ण भगवान जे अॼु जन्मोत्सव जो 6हों ॾींहुं यानी छठी जो बि ॾींहुं अथव भाई अनंत अनंत वाधायूं तव्हांखे हा न अॼु भगवान जी छठी अथव भाई हर हंधि ॾिसो धूमधाम सां मनाईंदा आहिनि जेके बि भक्तजन पंहिंजे पंहिंजे प्रेम अनुसार पंहिंजे पंहिंजे श्रद्धा अनुसार अचो असांखे बि हिते अवसर मिलियो आहे त प्रेम सां असां सां गॾु मौज कंदव भाई भगवान जी भक्ति कंदव पक
कुछ हाओ चो या न चो, जेको वणे कुछ तो चो भाई। हाणे सब हाओ हाओ कंदा। चो हरि राम। ये कोई सरल गाल कोने वा कि कोई वेही करे संतन जे शरण में सतगुरन जे दर ते वेही करे भगवान जी भक्ति करे वठे। साहिबन पंहिंजी वाणी में लिखियो आहे, बिन भागा सत्संग न लभई। बिना भागन जे, बिना प्रभु जी कृपा जे, बिना उन जी दया जे तोखे कॾहिं सत्संग नथो मिली सघे, तोखे गुरुअ जो दर नथो मिली सघे। जे अगर जीवन में असांखे सतगुरु मिलिया आहिनि, संत मिलिया आहिनि, त महसूस कयो ये भगवान जी असां ते सभिनीनि खां वॾी कृपा आहे। चओ हरे राम। हरे राम। पंहिंजे ॿारनि खे बि ये कृपा महसूस करायो। असां सत्संग में हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, भाई ध्यानु ॾिजो, तव्हांखे बि चऊं था इंदौर वारा। वैसे त हिते ॾाढा नौजवान असांखे नज़र अचनि था भक्ति कंदे संतनि जी सेवा में, पर पोइ बि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, हर माता पिता चाहींदा आहिनि कि मुंहिंजो ॿारु जेको आहे या वकील ठहे या इंजीनियर ठहे या डॉक्टर ठहे, सुठो बिज़नेसमैन ठहे या कंहिं ऊंचे पद ते पहुची वञे। हर माता पिता चाहींदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी बढ़िया ॻाल्हि आहे, पर ध्यानु रखो तव्हांजा ॿार वकील, इंजीनियर, डॉक्टर, वॾा बिज़नेसमैन ठवनि चाहे न ठवनि, पर एतिरो ज़रूर ध्यानु रखिजो कि तव्हांजा ॿार कंहिं संत जा सेवादारी ज़रूर ठवनि। जे अगर उहे जीवन में सेवादारी ठही विया, सेवादार बणिजी विया, त पोइ गारंटी आहे उहे कॾहिं भटकंदा न भाई। चओ जय झूलेलाल। अना प्रेम सां चओ जय झूलेलाल। अना भाव सां। न एॾी संगत वेठी आहे पर आवाज़ असांखे सभिनीनि जी नथी अचे भाई। हलो भाई 1 मिंट वरी धुनी लॻायो त मतां तव्हां रिचार्ज थी वञो। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, जोतिन झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ जंहिंजी पल्ले ते आहे सवारी, ओ जंहिंजी पल्ले ते आहे सवारी। ओ जंहिंजी सूरत आ सभ खां न्यारी, ओ जंहिंजी सूरत आ सभ खां न्यारी। ओ मुंहिंजो जामे वारो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। सभई चओ आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, झूलेलाल, आयो लाल, झूलेलाल, आयो लाल, आयो लाल, झूलेलाल, आयो लाल। झूलेलाल। झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। ओ झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। आहा झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। झूले झूले झूलण मुंहिंजो झूले, मुंहिंजो जोतिन वारो झूले। आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चओ झूले 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 झूलेलाल। हा भाई कहिड़ी ॻाल्हि ॿुधायूं पिया असां तव्हांखे? ॿुधायो। ॿार तव्हांजा वकील, इंजीनियर, डॉक्टर ठवनि चाहे न ठवनि, पर छा ठवनि भाई? जोर सां सेवादारी ज़रूर ठवनि, कंहिं न कंहिं संत जी शरण में ज़रूर वञनि। छो जो कल बि तव्हांखे ॿुधायोसीं कि सभिनीनि खां सुरक्षित जॻह संतनि जा चरण, भगवान जा चरण।
सभिनीनि खां सुरक्षित जगह, इन खां सुरक्षित जगह टिनिनि लोकन में भी कोने में भाई। चओ हरे राम। संतन जी शरण में कोई हली वने भाई। ऐं प्रभु जो जेको बाणो आ उन में राजी रहे। हिकिड़े शायर ॾाढो सुठो लिखियो आ। असां हमेशा शिकायत कंदा आहियूं न, मूंखे हे न मिलियो, मूंखे हो न मिलियो। हिकिड़े शायर लिखियो आ, वो दे तो शुक्र उसका, ध्यान देना भाई, वो दे तो शुक्र उसका, न दे तो मलाल नहीं। वो दे तो शुक्र उसका, न दे तो मलाल नहीं। अरे मेरे साईं के फैसले कमाल हैं, उन फैसलों पर कभी सवाल नहीं। क्यों जेको भी कंदा मुंहिंजी लाइ सभिनीनि खां सुठे में सुठो ही कंदा। इहो भरोसो हुजणो खपे भाई, इहो विश्वास हुजे। पुणे जा महान संत थिया आहिनि दादा जेपी वासवानी। उहे हिकु बार पंहिंजे सत्संग में ॿुधाइनि पिया कि दादा जन हिकिड़े आश्रम में विया। उन्हनि जो उते प्रवचन हुयो, सत्संग हुयो दादा जेपी वासवानी जी। उहे विया आश्रम में, उन्हनि प्रवचन कयो तो उन आश्रम में 120 सूरदास रहंदा। घणा? 120 सूरदास। उन्हनि उते प्रवचन कयो, पंहिंजो सत्संग ॿुधायो। तो उन्हनि सत्संग कंदे कंदे उन्हनि खां हिकिड़ो सवाल पुछियो कि प्यारा, तव्हां हिते एतिरा सूरदास वेठा आहियो, सूरदास यानी जिन खे अखियुनि जी रोशनी न हुजे, त तव्हांजी दिलि न थींदी आहे जेकर भॻवान तव्हांखे अखियूं ॾे हा, रोशनी ॾे हा, त तव्हां बि संसार जा इहे नज़ारा ॾिसो हा, पंहिंजा माता पिता ॾिसो हा, पंहिंजा भाउ भेण ॾिसो हा, दोस्त यार ॾिसो हा, हे भॻवान एॾी सुंदर कुदरत बणाई आहे, जेकर इहे ॾिसूं हा, तव्हांजी इच्छा न थींदी आहे? कंहिंजी कंहिंजी इच्छा थींदी आहे? थोरो हथु मथे करे ॿुधायो। त 120 सूरदास, हे माताऊं हिते बि थी हथु मथे कनि। चओ हरे राम। अरे भैया मां तव्हांखे संतनि जी ॻाल्हियूं तो ॿुधायां, ध्यान सां ॿुधो। दादा जन पुछियो पंहिंजे सत्संग में 120 सूरदास वेठा कि तव्हां मां केरु केरु आहिनि जंहिंजी इच्छा थींदी आहे कि जेकर भॻवान असांखे अखियूं ॾे हा, असां नज़ारा ॾिसूं हा? सभिनीनि हथु मथे कयो। घणा सूरदास हुया? 120। केवल हिकिड़ी सूरदास हथु मथे न कयो। दादा पाण उथी करे हुन वटि विया कि भाई 120 सूरदासन में तूं अकेलो आहे जंहिं हथु हेठि कयो आहे, बाक़ी सभिनीनि हथु मथे कयो आहे। छा प्यारा तूं नथो चाहे कि भॻवान जेकर तोखे अखियुनि जी रोशनी ॾे हा, तूं बि नज़ारा ॾिसे हा, पंहिंजा माउ पीउ ॾिसे हा, भाउ भेण ॾिसे हा, दोस्त यार ॾिसे हा? हथु जोड़ियो हुन, चयो न साईं मां नथो चाहियां। छो भाई तुंहिंजी इच्छा नथी थिए, बाक़ी सभिनीनि जी त इच्छा थी थिए, छो भला? ॾाढी सुंदर ॻाल्हि उन सूरदास चई। उन चयो साईं जे अगरि मुंहिंजे प्रभुअ जी इच्छा आहे कि मां इहे नज़ारा न ॾिसां, त पोइ मां उनजी इच्छा जे ख़िलाफ़ कीअं वञा? जे अगरि उहो नथो चाहे, उहो चाहियां त अखियूं ॾे हा, पर उनजी मर्ज़ी न आहे, त मुंहिंजो त कमु आहे न कि मां उनजी मर्ज़ीअ में बसि राज़ी रहां। चओ हरे राम। उनजी रज़ा में मां राज़ी रहां, मुंहिंजो कमु एतिरो आहे बसि। ख़बर त ओॾी महिल दादा जेपी वासवानी उन्हनि खे छा चयो? दादा जन उनखे गले सां लॻायो ऐं चयो प्यारा, असली अखियूं त भॻवान तोखे ॾिनियूं आहिनि, बाक़ी असां सभु सूरदास आहियूं। कि जेको प्रभुअ जी रज़ा में राज़ी तो रहे, जेको सतगुरुअ जी रज़ा में राज़ी तो रहे। असां केवल ॻाइण ॼाणूं, जीअं हलाए तीअं वाह वाह, जीअं हलाए तीअं वाह वाह, है न? सुठा सुठा प्रभु ॾींहं ॾेखारे त शुक्र। संत अगरि भलो 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 कनि त पोइ ॾाढा बढ़िया। ऐं काथे कुझु परीक्षा अची वञे, काथे कोई दुख अची वञे, त उन भॻवान खे असां छॾण में देरि बि न कंदा आहियूं। चओ हरे राम। पर चवनि था सदाई शुक्र कजे, उन परमात्मा जेको ॾिनो आहे असां में, असांजी उन में ई भलाई आहे। चओ हरे राम। अरे असां खां वधीक उनखे चिंता आहे। असां भरोसो था कयूं। हिकिड़ा न वैद्य जी हुया, वैद्य यानी सम्झो था जीअं डॉक्टर थींदा आहिनि, त हिकिड़ो वैद्य हुयो, उहो भॻवान जो भक्त हुयो। भरोसो हुयो उनखे भॻवान ते, विश्वास हुयो। संसार ते भरोसो न कंदो, परिवार ते बि भरोसो न कंदो, मिट माइटनि ते बि भरोसो न, समाज ते बि भरोसो न, केवल हिकिड़े परमात्मा ते भरोसो। बसि भई मुंहिंजो त भॻवान आहे बसि, ऐं मां हुनजो आहियां। एॾा सुंदर उन्हनि जा सिद्धांत हुया जीवन जा, जेके उहे वैद्य जी हुया न,
उहे छा कंदा हुया, ॾिसंदा हुया कि मुंहिंजे घर जो हिकु ॾींहं जो ख़र्च मान लो 1000 रुपए हुआ, 1000 रुपए में रोज जो ख़र्चो हली तो वञे, त पोइ उन्हनि वटि जेके मरीज़ ईंदा, मान लो ॾींहं में 15 मरीज़ आया ऐं 5 में 1000 रुपयो निकिरी वियो, बाक़ी जेके मरीज़ ईंदा उन्हनि जो इलाज मुफ़्त कंदा, उन्हनि खां पैसा न वठंदा। छाजे लाइ? छो जो मुंहिंजो अॾु जो थी वियो, सुभाणे जो मूंखे परमात्मा पाण ई पहुचाईंदो, मां छाजे लाइ चिंता कयां। ऐं उन्हनि जी घरवारी बि ॾाढी सुठी, उहो बि खूब सहयोग कंदी। उहे छा कंदी, रोज उन्हनि खे ॿुधाईंदी, साईं पतिदेव अॼु मुंहिंजे घर में, असांजे घर में हे ख़र्च आहे, हेतिरो राशन खपे, हेतिरो तेल खपे, एतिरा चांवर खपनि, बसि हे ख़र्चो अथव, हे ॾिसी वठो, एतिरो थी वञे, उन खां पोइ तव्हां इलाज मुफ़्त कजो। रोज इहो ई क्रम हले। हिकु ॾींहुं उन्हनि जी धर्म पत्नी लिखियो कि हे ख़र्चा, हे बि खपे, हो बि खपे, सभु सामान लिखिया, पंहिंजे घर जा ज़रूरी सामान। आख़िरी में हिकिड़ी पंक्ति उन माता ये लिखी कि असांजी न्याणी वॾी थी वई आहे, उन जे शादी जे तैयारी जे लाइ 1 लख रुपयो खपे। चओ हरे राम। तंहिं ज़माने में 1 लख रुपयो ॾाढी वॾी ॻाल्हि। न्याणीअ जी शादी जे लाइ घणो खपे? 1 लख रुपयो खपे। ऐं ये चिठी लिखी करे पंहिंजे घोट खे उन वैद्य जी खे ॾिनी। वैद्य जी पढ़ी, हे खपे, हे बि खपे, हे बि खपे। आख़िरी में लिखियल आहे न्याणीअ जी शादी जे लाइ 1 लख रुपयो खपे। चिंता न थी मन में, तुरंत चिठी बंदि कयूं, भगवान जे चरणनि में विया, वञी रखिया आया। चयो प्रभु तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मां छो चिंता कयां। ऐं लॻी विया पंहिंजे कम में। मरीज आया, इलाज कंदा विया, सुबुह खां शाम थी वई, पर न 1 लख रुपयो न आयो। बाक़ी सभु जेके ख़र्चा लिखियल हुया सभिनी जी पूर्ति थी वई, पर 1 लख रुपयो पूरो बाक़ी आहे। एतिरे में हिकिड़ो सेठ आयो, ध्यानु ॾिजो भाई, एतिरे में हिकिड़ो सेठ आयो, अची करे वैद्य जी सां मिलियो। चयो वैद्य जी मूंखे सुञाणो था? चयो न भाई तूं केरु आहे? चई कई साल पहिरियों मूंखे ॾाढी ख़तरनाक बीमारी थी, तव्हां ई मुंहिंजो इलाज कयो। वॾनि वॾनि डॉक्टरनि जवाबु ॾिनो, चयो न बची सघंदो, पर तव्हां चयो भगवान ते भरोसो रख, मां तोखे दवा ॾियां थो, तूं दवा वटि, तूं ठीकु थी वेंदे। वैद्य जी चयो हा हा भाई, यादि आयो, मां तुंहिंजो इलाज कयो, हाणे ठीकु आहे? चई हा भाई, तव्हांजी दया आहे, तव्हांजी कृपा, मां हाणे बिल्कुलु स्वस्थ आहियां। तव्हांजी कृपा थी वई, तव्हां मुंहिंजो इलाज कयो, मूंखां त वधीक तव्हां पैसा बि न वरिता। अॼु हिते कीअं अचणु थियो भाई तुंहिंजो? तॾहिं हुन सेठ चयो कि मुंहिंजी हिकिड़ी भेण हुई, जंहिंखे कुछ शारीरिक तकलीफ़ थी वई, त उहा हाणे कुछ समय पहिरियों गुज़ारे वई। मां हुन जी शादी जी तैयारी पियो कयां। ध्यानु ॾिजो भाई, मां हुन जी शादी जी तैयारी पियो कयां, पर कुछ हुनखे शारीरिक तकलीफ़ थी, मुंहिंजी भेण गुज़ारे वई। हाणे त मां हुन जी शादी जी तैयारी जेकी विच में रोकी आहे, पर मूंखे ध्यानु आयो कि तव्हांजी बि त हिकिड़ी न्याणी आहे। चओ हरे राम। ऐं मुंहिंजे मन में भाव आयो, तव्हां मना न कजो, तव्हांजी न्याणी यानी मुंहिंजी न्याणी। मां ईअं सम्झंदुमि कि मां पंहिंजे भेण जी शादी जे लाइ ख़र्च कयो, मां वधीक कुछ न, पर 1 लख रुपयो तव्हांखे ॾियां थो न्याणीअ जे ख़र्च जे लाइ। अमाउंट घणो भाई? जोर सां चओ। 1 लख रुपयो। मना न कजो। वैद्य जी खे चयो बसि इहा सेवा सम्झी करे स्वीकार कयो ऐं न्याणीअ जे शादीअ में ख़र्च कजो। वैद्य जी मुस्कुराइण लॻा। उन्हनि हथ में झोली फैलाए करे उहो 1 लख रुपयो वरितो ऐं पंहिंजी घरवारी खे आवाज़ ॾिनो, चयो खण भागन वारी, हे 1 लख रुपयो अची वई। तो जेको सेठ जंहिं 1 लख रुपयो ॾिनो, उन पुछियो कि साईं तव्हांखे ख़बर हुयो छा कि मां 1 लख रुपयो खणी अचण वारो आहियां? जो पंहिंजी घरवारी खे चओ था खण 1 लख रुपयो अची वई, तव्हांखे हुई छा जानकारी? तव्हांखे कंहिं ॿुधायो छा? तॾहिं वैद्य जी ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, ध्यान सां ॿुधिजो। उन्हनि चयो न न प्यारा, मूंखे इहो त न ख़बर हुयो कि तूं 1 लख रुपयो खणी ईंदे, पर मूंखे इहो ज़रूर ख़बर हुयो कि उहो कंहिंजे न कंहिंजे द्वारा अॼु 1 लख रुपयो मोकिलींदो। चओ हरे राम। इहो मूंखे पक विश्वास हुयो, मूंखे भरोसो हुयो, कंहिंजे न कंहिंजे माध्यम सां 1 लख रुपयो मोकिलींदो। ये थींदा आहिनि भगवान, पंहिंजे भक्तनि सां एॾो प्रेम कंदा आहिनि। नज़र न ईंदा आहिनि, ॻाईंदा आहियूं न, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा। चओ जय श्री कृष्ण। चओ न भाई जय झूलेलाल। अना प्रेम सां चओ जय झूलेलाल। त थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि ते असां दुखी न थियूं भाई, भरोसो रखूं, विश्वास रखूं कि वो साईं, वो प्रभु परमात्मा
ऐं असांजा सतगुरु जेके आहिनि उहे असांजे लाइ जेको बि कंदा सभिनीनि खां सुठे में सुठो ई कंदा। त चेहरे ते हमेशह मुस्कुराहट हुजे भाई। चओ हरे राम। संतन जो संग हुजे, छो जो चवंदा आहिनि दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है। माताउनि खे अगरि कोई ॻाल्हि जी खुशी हुजे न त उहो चेहरे ते नज़र अची वेंदो, लिकाए न सघंदियूं, हा न, सची ॻाल्हि आहे न। या हीअं कयो या हीअं कयो, ॿुधायो, हा, लिकाए न सघंदियूं। भले लिकाइण जहिड़ी ॻाल्हि हूंदी न, कंहिंखे न कंहिंखे ॿुधाए चवंदी भेण तोखे ॿुधायो आहे, तूं न ॿुधाइजां। पोइ उहो भेण बि वञी ॿिए खे ॿुधाईंदी, चवंदी तोखे ॿुधायो आहे, तूं कंहिंखे न ॿुधाइजां। पोइ इहा ॻाल्हि ईअं घुमंदी जीअं ॾियारीअ ते सोन पापड़ी घुमंदी आहे न। चओ हरे राम। ईअं घुमंदी इहा ॻाल्हि। त असांजा बलराम भैया चवंदा आहिनि दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है, और मिले संतों का संग तो जीने का ढंग आ ही जाता है। बस बार बार वनी प्रार्थना कयो, दुख दे चाहे सुख दे, पर पंहिंजी शरण दे प्रभु, पंहिंजी शरण में रख दातार, कृपा कर, मेहर कर। चओ हरे राम। असांजो हिकिड़ो दोस्त आहे इंदौर में रहंदो आहे, नालो अथसि मंगलू राम। मंगलू राम खे त सुञाणो न भाई। मंगलू राम हिकु ॾींहुं वञे पियो, हितां रस्ते खां वञे पियो, इन ई रोड खां, त हुनजो ॿियो दोस्त हुनखे मिलियो, अटकू राम। हुन रोकियईंसि, चई मंगलू बी दुखी छो थो लॻे, एॾो चेहरो तुंहिंजो लथल आहे। चई छॾे यार, न पुछ, ॿुधाए न यार दुखी छो आहे। चए में न पुछ। आख़िर न ॿुधाईंसि। ॿिए ॾींहुं वरी रस्ते खां लंघे पियो, हेॾां खां होॾे पियो वञे, वरी उहो अटकू राम हुनखे मिलियो, त अॼु ॾाढो ख़ुशि हुयो मंगलू। बीहारियईंसि, बी मंगलू, अॼु ॾाढो ख़ुशि थो लॻे, कल्ह ॾाढो दुखी हुई, आख़िर ॻाल्हि छा आहे ॿुधाए त सही। त मंगलू राम चईंसि यार तोखे छा ॿुधायां, कल्ह मुंहिंजी घर वारी 20,000 जी साड़ी वठी आई। अच्छा, तॾहिं मूं लथल हुए, हाँ 20,000 जी साड़ी वठी आई। चई हा यार दुख आहे न, आख़िर 20,000 नुक़सान कराई, 20,000 जी साड़ी वठी आई तॾहिं दुखी आहे। हा अॼु ख़ुशि छो आहे। चई अॼु मुंहिंजी घरवारी तुंहिंजी घरवारी खे ॾेखारण वई आहे, त मां ॾाढो ख़ुशि आहियां कि अॼु 20,000 तुंहिंजा बि लॻंदा। चओ हरे राम। अहिड़ो त असांजो हाल आहे भाई। चओ हरे राम। पर हिकिड़ी सुंदर प्रार्थना असां सां गॾु मिली करे कयो भाई, ॾाढो सुंदर भाव, हाज़िरी लॻायो सतगुरनि जे चरणनि में। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐ वढक साईं, माफ़ी दे साईं मुंहिंजा, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। बोलो माफ़ी दे साईं मुंहिंजा, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐ वढक साईं, माफ़ी दे साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे, ध्यान रहे, प्यारा साईं तुंहिंजे अॻियां अरदास आहे, अरदास आहे। जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो, आहे लिखियो। तूं मुंहिंजो आ मालिक, सब कुछ तो ते रखियो, तो ते रखियो। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐ वढक साईं, माफ़ी
साईं मुंहिंजा भुलियल या बंदो। प्रेम सां मिली करे माफ़ी दे साईं मुंहिंजा भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो, भुलियल या बंदो। रहमत वारा प्यारा साईं रहमत कर, रहमत कर। आसरे तुंहिंजे आया मुंहिंजी सौली कर, सौली कर। रहमत वारा साईं मंगन दास रहमत कर, रहमत कर। आसरे तुंहिंजे आया मुंहिंजी सौली कर, सौली कर। तोखां सिवा ना हितड़े मुंहिंजो कोई आ, कोई आ। परदीप जोत हीलो वसीलो तू ही आ, तू ही आ। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐं बढ़क साईं। वाह वाह। भुलियल या बंदो। वरी एक बार प्रेम सां माफ़ी दे साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा आ बंदो, भुलियल आ बंदो। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐं बढ़क साईं माफ़ी दे साईं मुंहिंजा, ओ साईं मुंहिंजा भुलियल या बंदो, 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 भुलियल या बंदो। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। साईं मंगनदास साहिब की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ भाई जय श्री कृष्ण। अना भाव सां जय श्री कृष्ण। अना सिक सां जय श्री कृष्ण। अना श्रद्धा सां जय श्री कृष्ण। ॾाढी वॾी दया थींदी आहे सेवक ते सतगुरनि जी। यदि तव्हां सभु गुरुअ जा प्यारा वेठा आहियो, सतगुरनि जा प्यारा वेठा आहियो, त ॾिसो असांखे कथाऊं बि जेकी यादि थी अचनि सभु गुरु ऐं शिष्य जी, हा न, संत ऐं सेवक जी। चओ हरि राम। हिकु बार हिकिड़ा संत हिकिड़े नगर में वञनि पिया भक्ति जी यात्रा ते। राजा उन्हनि जो स्वागत कयो कि असांजे नगर में संत आया आहिनि। राजा पाण उन्हनि जो स्वागत कयो, पंहिंजे राजमहल में वठी आयो, खूब सत्कार कयईं चङी तरह। राजा के कंहिं कन में अची करे चयो, महाराज जंहिंजी तव्हां सेवा था कयो न, इहो कोई मामूली संत कोन्हेव, ॾाढा पहुतल अथव। राजा चयो, भाई संत त सभई पहुतल हूंदा आहिनि। अरे साईं, इन्हनि में ॾाढी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि अथव। कहिड़ी? चई इहे संत अहिड़ा कामिल अथव, इहे अगरि लोह खे स्पर्श कनि न, केवल हथ लॻाइनि लोह खे, त सोन बणाए छॾींदा आहिनि। अहिड़ी इन्हनि में कला अथव। हाणे राजा त ॾाढो लालची हुयो, हुनजा कन खड़ा थी विया।
चई अच्छा अहिड़ी बि विद्या थींदी आहे? चई हा हा साईं, ये संत ॾाढा पहुतल तो, ये लोह खे स्पर्श कनि त छा बणाईंदा आहिनि? सोन बणाईंदा आहिनि। राजा जेकी ॻाल्हि ॿुधी तुरंत वियो संतनि जे चरणनि में वञी वेठो। चई बाबा मां तव्हांजे बारे जेको ॿुधियो आहे सही ॿुधियो आहे? संतनि चयो छा ॿुधियो अथई भाई? चई तव्हां लोह खे स्पर्श कंदा आहियो, सोन बणाईंदा आहियो। त संत खिलण लॻा, चयो हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हिन में कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। राजा लालची हुयो, हाणे त अञा खूब ख़ातिरदारी करे संतनि जी चङी तरह, मिठाइयूं घुराई जोरदार, खूब माल पकवान संतनि खे खाराई ऐं धीरे सां वञी संतनि खे चवण लॻो साईं हिकिड़ी वेनती कयां। हा हा राजा चओ, एॾी सेवा कई अथई, जेकी तूं वेनती कंदे तुंहिंजी स्वीकार कंदासीं, ॿुधाए। चई साईं मूंखे इहा विद्या सिखणी आहे। कहिड़ी विद्या? कि मां बि लोह खे स्पर्श कयां त छा बणाए छॾियां? जोर सां चओ, सोन बणायां। संतन ॾिठो त मनी मन खिलण लॻा, चयूं राजा आहे राजा, हाँ नगर जो राजा, हिन वटि कोई कमी हूंदी, पर ॾिसो तॾहिं बि लालची आहे, हाँ तॾहिं बि लालच अथसि। त संतन वटि बि कई तरीक़ा हूंदा अथव। संतन चयो राजा तोखे ज़रूर सेखारींदासीं इहा विद्या, ज़रूर, पर असांजी हिकिड़ी शर्त अथई। कहिड़ी शर्त? पहिरियों तोखे असां सां गॾु महीनो रहणो पवंदो असांजे आश्रम में। उते हल, उते तोखे सेवा कराईंदासीं, भक्ति कराईंदासीं, ॾिसंदासीं लाइक़ आहे त पोइ तोखे इहा विद्या सेखारींदासीं। महीनो पहिरियों रहणो पवंदो। पहिरियों त सोचण लॻो साईं महीनो कीअं रहां, मां राजा माण्हू आहियां, सभु छॾे कमकार। पर पोइ वरी मन में लालच, चई महीने जी त ॻाल्हि आहे, हाँ सभु संभाले वठंदा। पोइ त मुंहिंजा ॿार पंहिंजे पुट खे चई पुट मां महीनो वञे थो संतनि सां सेवा में, तूं चङी तरह संभालजां, हिसाब किताब रखजां, अची वठंदो मैं। चओ हरे राम। तैयार थी वियो, संत पाण सां वठी आया उनखे, अची करे आश्रम में उनखे हिकिड़ो सुंदर आसन ॾिनो, विहारियो। चयूं ॿुध भाई, हाणे महीनो भर जेको असां चवंदासीं तीअं तीअं करिणो अथई। चई जी साईं, जेको तव्हां चवंदो। संतनि सभिनीनि खां पहिरियों उनखे हिकिड़ी माला ॾिनो। चयूं वेही 2 कलाक रोज़ नाम जपणो अथई। चओ हरे राम। 2 कलाक नाम? हा 2 कलाक जपणो पवंदो भाई। वेठो वीचारो 10 मिंट 15 मिंट थियनि त घड़ी ॾिसे, छो जो हुन कॾहिं नाम ई न जपियो। 2 कलाक, पर लालच हुई त जीअं तीअं करे 2 कलाक कटी। 2 कलाक पूरा थिया, संतनि चयो हाणे गऊ सेवा करणी अथई, गऊ सेवा करायूं। पोइ संगत जी सेवा करणी अथई। आहे केरी हो? जोर सां चओ, राजा। पर ॾिसो संतनि जे दर ते केरु राजा केरु रंक, सभु समान आहिनि। संतनि अहिड़ी अहिड़ी सेवा कराई कि ॿिया माण्हू अची करे संतनि खे चवनि पिया साईं थोरो तो दिलि, थोरो तो हुन ते रहम कयो, थोरी त दया ॾेखारियो। छो भाई? जी राजा आहे राजा। तव्हां केॾी महिल चओसि था बुआरी पाए, केॾी महिल चओसि था बांसण मल, केॾी महिल चओसि था भैया हे दरियूं विछाए, केॾी महिल हे कर, केॾी महिल हो कर। सभु कम राजा खां कराइनि संत। चओ हरे राम। ॿियो ॾींहुं शुरू थियो, वरी 2 कलाक नाम जप, वरी सेवा कर। टियों ॾींहुं वरी 2 कलाक। चौथे ॾींहुं हुनखे चवणो न पियो पए, पाण ई पियो करे। चओ हरे राम। हफ़्तो गुज़रियो, संतनि 2 कलाक चयो, हाणे वेठे वेठे 2.5 कलाक थी वञनि, इनखे ख़बर न पए। 15 ॾींहं गुज़रिया, 3 कलाक नाम जपे, वरी पंहिंजी सेवा करे, खूब मौज करे। हाणे त सभु भुलिजी वियो, राजा ई बि भुलिजी वियो। खूब आनंद अचे, जेके संगत अचनि, जेके प्रेमी अचनि संतनि सां मिलण, उन्हनि जी ॾाढे दिलि सां सेवा करे। 20 ॾींहं गुज़रिया, माण्हू ई बदिलजी वियो। चओ हरे राम। 25 ॾींहं, 30 ॾींहं पूरा थिया, ऐं उनखे त यादि बि न कि अॼु मूंखे महीनो थी वियो, मां कहिड़े कम सां आयो। संतनि सॾु कयो, हेॾे आ भाई राजा। जी गुरु जी। वेठ विहारियो। चई तूं कुझु भुलिजे थो? चई साईं शायदि मां नाम घटि देरि जपियो आहे, इहो ई भुलिजां थो। चयूं अरे इहो न, ॿियो बि कुझु यादि कर। चई ॿियो कुझु त मूंखे यादि नथो अचे। चई अॼु तोखे घणा ॾींहं थी विया हिते, यादि अथई? पूरा 30 ॾींहं। कहिड़े कम सां आए? पोइ यादि आयो। चई हा हा साईं यादि आयो, यादि आयो, मां त महीने जे लाइ आयो, मुंहिंजा 30 ॾींहं पूरा थी विया। हा भाई 30 ॾींहं पूरा थी विया, तूं ॾाढे दिलि सां सेवा कई, ॾाढे भाव सां, असां तुंहिंजी सेवा ते राज़ी आहियूं। हाणे तोखे ॾेखारियूं कि असां लोह खे कीअं सोन बणाईंदा आहियूं, सेखारियूं। राजा जे अखियुनि में आंसू अची विया। अरे रोए छो तो भाई? जंहिं विद्या खे सिखण जे लाइ आए, तोखे उहा विद्या असां पहिरियों ॾेखारियूं, लोह खे स्पर्श करे सोन ठाहे ॾेखारियूं। राजा रोअण लॻो। चई साईं ॾिसी त वठो। संतनि चयो मतलब?
कि महाराज ता मूं जेड़े लोह के स्पर्श करे 3 ॾींहनि में सोनी त बणाए छॾियो आहे। मां जहिड़ो माण्हू जेको कॾहिं 2 मिंट वेही करे नाम न जपे अॼु 2 कलाक थी वेंदा आहिनि ख़बर न पवंदी आहे। मां जेको कॾहिं झुकण न ॼाणा हिकु संगत जी दिलि सां सेवा तो कयां भाव सां, ऐं सच पुछो त मूंखे उनजे बिना मज़ो नथो अचे। मां जेको 56 भोग लॻाईंदो आहियां रोज, तरह तरह जा व्यंजन मुंहिंजे महल में ईंदा हुया, अॼु मां संगत सां वेही करे प्रेम सां प्रभु जो प्रसाद तो खावां, गुरुअ जो लंगर तो खावां, वरी उही लंगर जी सेवा भी तो कयां, लकड़ियूं तो कटे चा, केॾी महिल कोई सेवा केॾी महिल कोई सेवा। साईं मूं जहिड़े लोग तव्हां 3 ॾींहनि में सोनी त बणाए छॾियो। चओ हरे राम। संत ॾाढो गदगद थिया, उथिया ऐं उनखे गले सां लॻायो। चओ हरे राम। ख़बर त उन राजा छा कयो, मंत्री आया उनखे वठण जे लाइ, पंहिंजे मंत्री खे चई छॾियो भैया हाणे उहो राज मुंहिंजो पुटु ई संभाले, मां त हिते संतनि जे चरणनि में रही करे जीवन भर सेवा कंदुमि। चओ हरे राम। मुंहिंजो हाणे असली ठिकानो संतनि जो दर। चओ हरे राम। चओ न भाई हरे राम हरे कृष्ण। ये मेहरबानी थी वई उन ते, कृपा थी वई संतन जी सतगुरन जी कि वो बची वियो राजा। वो कहते हैं वो तैरते तैरते डूब गए जिनको खुद पर गुमान था। वो तैरते तैरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था, और वो डूबते डूबते भी तैर गए जिन पर मेरा साईं मेहरबान था। जैते कृपा थी वने बस प्रभु जी, जैते दया थी वने भाई। चओ हरे राम। बस कोई भाव सां प्रेम सां उन्हनि जे शरण में पहुंचे त सही भाई, कोई दिल अर्पण त करे। गायो भाई प्रेम सां मिली करे सुंदर भाव, ऐं संतन जे चरणन में इहो भाव असां गायूं मिली करे। हो लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया ओ सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया। सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर। हो लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, हाँ लगिया लगिया दिल तो सा लगिया। सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर, सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर। भाई तव्हां सभिनीनि जे तरफ़ों असां संतनि जे लाइ गायूं था भाई, तव्हां बि असां सां गॾु गॾु ॻाइजो, ठीकु आहे। कल असांजा दीवान भैया चवनि पिया न कि जॾहिं खां साईं जन आया आहिनि त ॾिसो रौनक ई वधी वई आहे। वैसे त चालीहो महोत्सव तव्हां कॾहिं खां मनायो था, पर जॾहिं खां संतनि जो आगमन थियो आहे त हे सुंदर भाव गायो। वेठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहा, 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 तोखे ॾिसंदो रहा ऐं ठरंदो रहा, तोखे ॾिसंदो रहा ऐं ठरंदो रहा। हा चरिया चरिया दिल तो लाए चरिया, चरिया चरिया दिल तो लाए चरिया, ओ चरिया चरिया दिल
तो लाए चरिया 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 दिल तो लाए चरिया। मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर। मुझे दिल में भी तू मुझे धड़कन में तू मुझे दिल में भी तू मुझे धड़कन में तू मुझे दिल में भी तू मुझे धड़कन में तू मुझे दिल में भी तू मुझे धड़कन में तू। मांझ थे बीड सारू को बस तू ही तू मांझ थे बीड सारू को बस तू ही तू। अड़िया अड़िया दिल तो लाए अड़िया 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 दिल तो लाए अड़िया। अड़िया अड़िया दिल तो लाए अड़िया 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 दिल तो लाए अड़िया। सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर। लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया। हाँ लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया। ओ सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर 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 सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर। बोलो सतगुरुदेव भगवान की जय साईं मंगनदास साहिब की जय। हाँ भाई आनंद अचे तो तव्हां के पक्क हाँ हाव हाव तो चओ था पर पक्क अचेव तो न भाई परेशान तो न थी विया आहियो चओ जय श्री कृष्ण अना प्रेम सां चओ भाई जय श्री कृष्ण जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। थोड़ो ॿई हथ मथे करे राधे 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 राधे। बस प्रार्थना कयूं कि पंहिंजे प्रेम जी डोर में असांखे संत महात्मा जेके आहिनि उहे ॿधी रखनि चओ हरे राम छो जो हिकु हंधि संतनि चयो आहे कि अगरि असां संतनि खे पकड़ींदासीं न त असां अहिड़ा आहियूं कि हिकु न हिकु ॾींहुं छॾे बि सघूं था। अगरि असां संतनि जा चरण संतनि जी बाह पकड़ींदासीं त असां अहिड़ा आहियूं कि असां कंहिं न कंहिं ॾींहुं छॾे बि सघूं था। त प्रार्थना उन्हनि खे कयो कि प्रभु हू मुंहिंजा साईं असां लाइक़ु न आहियूं तूं असांखे पकड़जा छो जो हिकु बार अगरि तूं कंहिंखे पकड़े त पोइ कॾहिं छॾींदो न आहे। हिकु बार अगरि उहे कंहिंखे प्रेम जी रस्सीअ सां ॿधी छॾनि बसि। अॼु भॻवान जी छठी आहे न भॻवान कृष्ण जी त मूंखे हिकिड़ी ॾाढी सुंदर बाल लीला यादि थी अचे ॿुधंदव ध्यान सां पक न। भगवान श्री कृष्ण उहे माखन चोरी कंदा न गोपियुनि जे घर वञी वञी भैया विसल आ रहा है बहुत ज्यादा थोड़ा आवाज कम करिए या ट्रेवल भी थोड़ा कम करिए चो जय श्री कृष्ण अना प्रेम सां चो जय श्री कृष्ण। हाँ अभी ठीक है तव्हां के आवाज अचे थी भाई बराबर जागो था कि सुम पिया आहियो। एक बार असां सत्संग पिया कयूं हिकिड़े हंधि ख़बर तो हिकिड़ी अम्मा आई 20 साले जो 30 साले जो पंहिंजो ॿार कच्छ में खणी आई चई बाबा हिन सां मिलो मां हा अम्मा चई हे मुंहिंजो पुटु अथव ख़बर अथव ही कॾहिं बि न सुम्हे काथे बि न सुम्हे तव्हांजे सत्संग में सुम्ही पवंदो आहे। मां 5 मिंट लॻा मां सम्झी न सघियुमि अम्मा तारीफ़ थी करे कि बेइज्जती करे वई। चओ हरे राम त तव्हां सभु त जागो था न भाई पक न। हाँ भगवान बाल लीला ध्यान ॾिजो भगवान जी हिकिड़ी ॾाढी सुंदर तव्हांखे लीला ॿुधायां। भगवान माखन चोरी कंदा कॾहिं भगवान पकड़ में न आया
कोई न पकड़े सकियो। एक बार हिकिड़ी गोपी भगवान के चयो, सार्वजनिक सभिनीनि जे साम्हूं चयो, हे सभिनीनि जे घर चोरी तो करे ऐं कोई हिनखे पकड़े नथा सघो, हिकु बार मुंहिंजे घर अचे, पोइ ॾिसो मां कीअं हिनखे पकड़े वठंदमि ऐं पकड़े करे रस्सीअ सां चङी तरह ॿधी करे पोइ यशोदा खे वठी ईंदमि, हिनजी माता खे, ऐं ॾेखारींदमि कि ॾिस तुंहिंजो पुटु चोरी तो करे। भगवान ॻाल्हि ॿुधी वरिती, चयो भई हाणे इन्विटेशन ॾेई वई आहे त वञिणो पवंदो घर। हाँ, एॾो प्रेम सां एॾो भाव सां चई वई आहे अम्मा, चओ हरे राम। भगवान ॿिए ॾींहुं पहुची विया उन गोपीअ जे घर। धीरे धीरे विया भगवान, ध्यानु ॾिजो, पंहिंजा ग्वाल बाल सभु सखा वठी विया। ॾिठऊं त साम्हूं मथे मटकी टंगियल हुई। भगवान बढ़िया, पहिरियों 4 खे बीहारियो, वरी 2 खे बीहारियो, पोइ पाण भगवान मथे चढ़िया ऐं वञी करे मटकीअ मां माखन कढियऊं, पंहिंजे ग्वाल बालनि खे बि खारायूं। चओ हरे राम। पाण बि खाधऊं, जेके आया सभु बढ़िया खाईंदा विया, मक्खन खाईंदा विया। अचानक सभु हेठां वारा जेके बीठा हुया उहे किरी पिया, भगवान मथे लटकी पिया। चओ हरे राम। ऐं हिकिड़ी मटकी अची ठक भॻी, आवाज़ थी त गोपी ताणी आवाज़ पहुची वई, जंहिंजो घर हुयो, डुकंदी डुकंदी लठ खणी करे आई। हिते ॾिठई त सभु गायब, कोई न बीठो। मथे ॾिठई त भगवान टंगियल आहे। चओ हरे राम। भगवान श्री कृष्ण डंडो ॾेखारियो गोपी की, हा अॼु पकड़ में आयो आहे, हेठि लो। भगवान खे हेठि लाथई। खंबो हुयो हुनजे घर में वॾो, उन खंबे ते वञी भगवान खे बीहारी, चई अॼु पकड़ में आयो आहे। भगवान धीरे सां मिठी मिठी आवाज़ में चवनि की, मासी मूंखे छॾे छॾ, हाँ मां तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे, हाँ छॾे छॾ मूंखे, एॾो गुस्सो छो थी करे, इंदौर वारी आहियां छा? चओ हरे राम। हाँ गुस्सो न कर, चओ राम। न पर इंदौर वारा काथे गुस्सो कंदा आहिनि वीचारा। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवनि था छॾ न मांखे, मां अगली बार तुंहिंजे घर न ईंदुमि, पक्का तुंहिंजे घर न ईंदुमि, ॿियनि हंधि भले वेंदुमि पर तो वटि कॾहिं न ईंदुमि। अरे तोखे अगली बार चोरी करण जो मौक़ो ई न ॾींदुमि। वो गोपी आई, हिकिड़ी ॾाढी मोटी रस्सी खणी आई। ध्यानु ॾिजो भाई, चई अॼु तोखे हिते ई ॿधंदमि ऐं तुंहिंजी माता खे हिते वठी ईंदुमि। अच्छा ॿध भला, भगवान चयो। भगवान खे हिकिड़ी रस्सी ॾिनई, चई तूं चङी तरह पकड़े बि त मां गोल गोल घुमां तोखे ॿधंदुमि। वो वीचारी 8-10 बार गोल गोल घुमे, भगवान थोड़ी रस्सी जेकी आहे खिसकाए छॾनि, ॿधजे ई न रस्सी। वरी वीचारी 10 बार गोल घुमे, भगवान थोड़ी रस्सी हटाए छॾनि। भगवान खिलण लॻा, चई अम्मा तोखे रस्सी बि ॿधण न ईंदी अथई। चओ हरे राम। वो गोपी चवण लॻी, हा कृष्ण सही तो चए, रस्सी त मूंखे ॿधण न ईंदी। हाँ हानि नथी अचे शायद आवाज, भैया पीछे आवाज नहीं जा रही है। चलो जय श्री कृष्ण। भगवान चवंदा ठीक आज तू सिखार, तो भगवान चयो मुंजी जगह ते तू भी बिहारियो खंबे ता। भगवान एक रस्सी पकड़ाई, अड़े कस करे भगवान जल्दी जल्दी गोल घुमिया, बढ़िया पैर को वठी करे मथे ताणी उनके पूरो बधी छडियो। एड़ो बधियो कि वो गोपी बेचारी हिली भी न पी सके। भगवान चवंदा ॾिस सुठे सां बधियो आ न। गोपी चे ॾाढो बढ़िया हाणे त एॾो बढ़िया बधियो थी, बस जल्दी खोल त मां तोखे बधा। तो भगवान खिलण लगा।
गोपी चेहरे कन्हैया खिले छो तो जल्दी खोल न भाई, ॾिस मां साह भी ठीक सां नथी कढी सघां, जल्दी खोल पोइ मां तोखे ॿुधां भगवान खिलण।
मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। न जाने कहाँ हम खो गए। 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 खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। वो खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। ओ बिहारी जी के हम हो गए। 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 ओ खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। वो खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। वो खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की साईं मंगनदास साहिब की आयो लाल सभई ताड़ियों वडाए चो। झूले झूले झूलेलाल। हाँ भाई तव्हां खे सुठो लॻो ही नयो भजन। आनंद आयो। चओ जय झूलेलाल। अना प्रेम सां चओ भाई। अना भाव सां अना सिक सां अचो। हिकिड़ो ॾाढो सुंदर भाव असांजे जय झूलेलाल। भाई असांजा प्रेमी साईं भरमानंद भंडार में आया आहिनि। असांजा ॿई प्रेमी दादा जन। सो उन्हनि जे लाइ हिकिड़ी प्यार भरी हिकिड़ी ताड़ी वॼाईंदासीं भाई। आयो लाल सभई चओ झूले। भाई जॾहिं बि साईं ईंदा आहिनि ज़रूरु साईं सां मिलण ईंदा आहिनि। पक हाज़िरी भरदा आहिनि। हाँ भाई प्यार सां चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ भाई जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। समय आए न कि थकजी पिया आहियो। पक असांखे कोई कमकार थोड़ी। असां त वेठा हूंदासीं रात भर। हाँ साईं आगे आए समय आए घणे बजे तारीख़ विराम क्यों जी जी। चओ जय झूलेलाल। अना प्रेम सां चओ न भाई जय झूलेलाल। अगर पॉसिबल आए तो थोड़ो थोड़ो वक्त हली चो ताकि जेके बीठा आहिनि उहे भी थोड़ो वेही सघनि भाई। जेतिरो थी सके एक बार अॻिते हली चो। हाँ चङी तरह अॻिते अचिजो भी। केवल हीअं हीअं न कजो बस। कई ॼणा बस हीअं हीअं कंदा लगे हाँ थोड़ो अॻिते वधिया आहियूं। चओ हरे राम। अॻिते सुरकी अचो भाई। खिसकी अचो। आगे खिसक जाओ। एक बार मंगलू राम के चयो मंगलू राम आगे खिसको। जी हम नहीं खिसकेंगे। मैं क्यों भाई क्या हो गया? जी हम पहले से खिसके हुए हैं। चओ जय झूलेलाल। अना प्रेम सां चओ भाई। ॾाढो सुंदर भाव असां झूलेलाल साईं जो गायो। मिली करे प्रार्थना कयो। ओम हरि ओम झूलेलाल। 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 ओम
हरि ओम झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल झूलेलाल रिझे पल्लव पाइण सां ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में बहराणे साहिब में ओ झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में बहराणे साहिब में पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में चालीहे साहिब में हो पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में चालीहे साहिब में ओ मिठड़ा रे पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में खाली ना कॾहिं मोटाए साईं झूलेलाल झूलेलाल रिझे पल्लव पायण सां ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल हरि ओम झूलेलाल सभई चओ ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल दरिया शाह दरंद वंदन जी दाह बुद्धि ईंदो आ दाह बुद्धि ईंदो आ दरिया शाह दर्द वंदन जी दाह बुद्धि ईंदो आ दाह बुद्धि ईंदो आ सिक श्रद्धा वारन जाहू कष्ट सब कटींदो आ कष्ट सब कटींदो आ सिख श्रद्धा वारन जाहो कष्ट सब कटींदो आ कष्ट सब कटींदो आ ओ मिठड़ा रे सिक श्रद्धा वारन जाहू कष्ट सब कटींदो आ आनंद तोखे भी ॾींदो साईं झूलेलाल झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल झूलेलाल रिझे पल्लव पायण सां ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि सभई चओ झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि कोई रचना खाली न हुजे भाई ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल
झूलेलाल। ओम हरि ओम 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 झूलेलाल। आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चओ झूले झूले झूलेलाल। ॾिसो भाई, चालीहे जे महोत्सव में आया आहियो, संतनि जे दर ते वेठा आहियो, संतनि जे शरण में वेठा आहियो, सानिध्य में वेठा आहियो, झोली बि फैलाए करे प्रभु खां घुरूं बि था, पर ध्यानु रखो घुरणो छा आहे? उहो ई शयूं न घुरूं कि जंहिंखे घुरण खां पोइ असांखे वरी 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 बार बार घुरणो पए। असांजा बाबा भगत राम साहिब जन पंहिंजे सत्संग में चवंदा कि भगवान खां अगरि कुझु घुरणो अथव न त ॿियो कुझु न, भगवान खां भगवान खे ई घुरी वठो। चओ हरे राम। हिकु बार उनखे ई घुरी वठो, उनजो प्रेम घुरी वठो, उनजी भक्ति, उनजो नाम घुरी वठो, पोइ कॾहिं जीवन में कुझु घुरण जी ज़रूरत न पवंदी। चओ हरे राम। बाक़ी त उहे वेठा आहिनि असांजा ढक ढकण जे लाइ, असां ते कृपा करण जे लाइ, अकुट खजानो लुटाइण जे लाइ। असां झोली फैलाए उन्हनि खां प्रेम घुरी चऊं। चओ हरे राम। हर कोई संतन वटि वेंदो आहे, हर कोई साईं मूंखे पुटु ॾियो, मूंखे पोटो ॾियो, मूंखे दुकान में बरकत ॾियो। ईमानदारी सां इहो ई घुरंदा आहियूं न असां। मुंहिंजी न्याणीअ जी शादी थिए, मुंहिंजे पुट जा कारज रास थियनि, शादी थी वई त साईं पुटु ॾियो, हाणे पोटो थिए, दुकान पंहिंजो हुजे, मकान पंहिंजो हुजे, सभु इहो ई घुरंदा आहियूं। ईमानदारी सां ॿुधायो, कोई संतनि वटि वञी करे चवंदो आहे साईं मूंखे सेवा ॾियो, साईं मूंखे प्रेम ॾियो, साईं मूंखे भक्ति ॾियो, साईं मूंखे मुंहिंजी झोलीअ में प्रभु परमात्मा ई ॾियो। चओ हरे राम। न घुरंदा आहियूं भाई, उहो प्रेम असां न घुरंदा आहियूं जंहिंसां परमात्मा मिली वेंदा आहिनि। चओ हरे राम। हिकु बार हिकिड़े संतनि खां कंहिं पुछियो कि साईं तव्हांजा हज़ारे शिष्य आहिनि, लखे शिष्य आहिनि, छा सभु पार पइजी वेंदा, सभिनि खे भगवान मिलंदा? संतनि चयो भाई इन ॻाल्हि जो जवाबु मां तोखे पोइ ॾींदुमि, पहिरियों मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे। जी साईं। चई हिकिड़ी कागर ऐं हिकिड़ो कलम खणी आ, ऐं असांजा जेके बि सिख सेवक आहिनि उन्हनि वटि वञ ऐं उन्हनि खां वञी करे उन्हनि जी हिकिड़ी हिकिड़ी ख्वाहिश पुछी आहे, इच्छा पुछी आहे, तमन्ना, जेकी बि मन में इच्छा हुजनि, जेकी उन्हनि खे पूरी कराइणी हुजे, उहो पुछी आहे। वो सेवक वयो, जेके भी संतन जा प्यारा सिख सेवक होया हजारनि में, उन्हनि वटि हिकु हिकु वटि वयो, वञी करे हिकु हिकु जा नाला लिखियईं ऐं पुछे तो भाई संतन पुछो आहे तव्हांजे मन में कोई इच्छा आहे? चई हा साईं इच्छा आहे, लिख कि मूंखे पोटो ॼमे, मूंखे पुटु थिए, मूंखे घर में बरकत पए, घर में सुख शांति थिए। सभिनी पंहिंजी पंहिंजी इच्छा लिखाई, जेकी जेकी मन में आस हुयनि। वापसि जेॾी महिल आयो संतनि वटि, चई साईं मां तव्हांजो कमु करे आयुमि। चई करे आए, हाणे पढ़ी ॿुधाए कंहिंजे मन में कहिड़ी इच्छा आहे। सभिनीनि जा नाला खईं, सभिनीनि जी इच्छाऊं पढ़ी ॿुधाई। ॾाढो टाइम लॻियो, ॾाढो टाइम, छो जो अनेक सेवक हुया। सभु जेॾी महिल नारा पूरा थिया त पोइ संत खिलण लॻा। चई बसि तुंहिंजो जवाबु इन्हनि में ई अथई भाई। चई बाबा मां सम्झुमि न, तूं छा पुछियो कि तव्हांजा अनेक सेवक आहिनि, अनेक शिष्य आहिनि, छा सभु पार पइजी वेंदा, सभिनीनि खे परमात्मा मिलंदा? तो उन्हनि जो जवाबु इहो ई अथई, प्यारा ॾिस, हे तूं हज़ारनि जा नाला लिखी आयो आहे, हज़ारनि जी इच्छा लिखाई अथई, सभिनीनि पंहिंजी पंहिंजी इच्छा ॿुधाई, कंहिं बि इहो लिखायो कि मुंहिंजी इच्छा आहे मां परमात्मा सां मिलां, कंहिं बि इहो लिखायो कि मुंहिंजी इच्छा आहे कि इहो ई जन्म मां सफलो करे परमात्मा जे शरण में पहुची वञा, कि मूंखे बार बार जन्म मरण में न अचिणो पए। कंहिं बि लिखायो? चई न साईं इहो त कंहिं न लिखायो। त संत मुस्कुराए करे चयो कि जॾहिं उहे चाहिनि ई नथा त पोइ परमात्मा उन्हनि सां छो मिलंदो? चओ हरे राम। ऐं जेको चाहींदो त पोइ परमात्मा उन सां छो न मिलंदो? लगन त पंहिंजी खपे न भाई। चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल। लगन त असांखे पंहिंजी खपे, पंहिंजी लगन हुजे। अचो समय भी पूरो थी वियो आहे भाई, कुछ नचायूं न? हा त मिली करे तव्हां भी करे भी हाज़िरी लॻायो। बाक़ी चर्चा जेकी आहे उहे वरी सुभाणे पूरी कंदासीं। प्रेम सां भाव सां संतन जे दर ते हाज़िरी लॻायूं, भी करे उमंग में उत्साह में। हिकिड़ी फरमाइश भी पूरी कयूं था भाई तव्हांजी।
ओ मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते भागन वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, 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 मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, मुंहिंजे गुरु अजे दर ते किस्मत वारो अचे, ओ लाल झूले सभई चो लाल झूले, ओ लाल झूले सभई चो लाल झूले, लाल झूले सभई चो लाल झूले, ओ लाल झूले सभई चो लाल झूले, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, हो जय त झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो प्यारा, जय त झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल, ओ जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे, साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ी त हलाए, जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको झूलण जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे, जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे,
दिल सतगुरु सतगुरु पई करे, ओ दिल सतगुरु सतगुरु पई करे, ओ दिल बाबल बाबल पई करे, दिल बाबल बाबल पई करे। ओ साईं मंगन दास मन में वसे, ओ साईं मखन दास मन में वसे, साईं मोहन लाल मन में वसे, ओ साईं मोहन लाल मन में वसे। दिलड़ी मुहिंजी व्याकसे, दिलड़ी मुहिंजी व्याकसे, ओ दिल सतगुरु सतगुरु पई करे, दिल सतगुरु सतगुरु पई करे, ओ दिल बाबल बाबल पई करे, दिल बाबल बाबल पई करे। रख त मुंहिंजे साईं ते पाणी पूरी कंदो, रख त साईं प्यारे ते ओ पाणी पूरी कंदो। मेरे बाके बिहारी लाल, ओ मेरे बाके बिहारी लाल, तुम इतना ना करियो श्रृंगार, नजर तो है लग जाएगी प्यारे, नजर तोहे लग जाएगी, ओ प्यारे, नजर तोहे लग जाएगी, हाँ प्यारे, नजर तोहे लग जाएगी। जिए हल्लाए दिए बाबा, जिए हल्लाए दिए बाबा बाबा बाबा, जिए हलाए दिए बाबा, जिए हलाए दिए बाबा। ओ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, अरे साईं मोहन लाल चूंडे खयो आ, ओ साईं मोहन लाल चूंडे खयो आ, ओ साईं मंगन दास चूंडे खयो आ, ओ साईं मंगन दास चूंडे खयो आ, ओ हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, ओ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ। मुंहिंजे दिल जो बादशाह आ, मुंहिंजे दिल जो बादशाह, मुंहिंजे दिल जो बादशाह आ, मुंहिंजे दिल जो बादशाह। अरे हुस्न जो सरदार चूंडे खयो आ, ओ हुस्न जो सरदार चूंडे खयो आ, अरे साईं मोहन लाल चूंडे खयो आ, ओ साईं मोहन लाल चूंडे खयो आ, ओ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, असां पंहिंजो यार चूंडे खयो आ, असां पंहिंजो यार चूंडे खयो आ। ओ जेके झूलण सां आहे प्यार आ खुशहाल, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे। जेके साईं कयो मालामाल, ओ जेके साईं कयो मालामाल, ओ जेको रहे सदा खुशहाल, ओ जेको रहे सदा खुशहाल, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे। हर चादर में ढक जाए कदमन में रख ओ जाए, चादर में ढक जाए कदमन में रख ओ जाए, चादर में ढक जाए कदमन में रख जाए, चादर में ढक जाए कदमन में रख जाए। ओ साईं मंगन दास मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए, ओ साईं मंगन दास मूंखे पंहिंजे चादर में ढक जा। ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, ओ पल्लो पायां थी मां जिंद पीर ते, ओ पलो पाया थी मां जिंद
ते ओहो बासु बास्या थी मां जिंद पीर ते ओ बासु बास्या थी मां जिंद पीर ते जो तिन वारा लाल उडेरा जो तिन वारा लाल उडेरा केही कन था तो दर फेरा केड़ी कन था तो दर फेरा ओहो तुझी मेहरा मीर फकीर ते ओ तुझी मेहरा मीर फकीर ते ओ पल्लो पाया थी मां जिंद पीर ते ओ पल्लो पाया थी मां जिंद पीर ते ओ बासियों बास्या थी मां जिंद पीर ते ओ बासियों बास्या थी मां जिंद पीर ते छोकया परवाह सतगुरु वेठो आ बाण बरींदो भंडार बाबल वेठो आ छोकया परवाह सतगुरु वेठो आ बाण बरींदो भंडार बाबल वेठो आ छोकया परवाह सतगुरु वेठो आ बाण बरींदो भंडार बाबल वेठो आ छोकया परवाह सतगुरु वेठो आ पाण भरी दो भंडार बाबल वेठो आ लगा मेला नसी बन जा इहे मेला झूलेलाल जा ओ लगा मेला नसी बन जा हो ये मेला झूलेलाल जा ओहो राजिया साईं मंगन दास राजिया ओ राजिया साईं मंगन दास राजिया अरे बिड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो बिड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो पाणी तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोटो ईंदो पाणी तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोटो ईंदो हा बिड़ो त मुंहिंजे हा बिड़ो त मुंहिंजे हो बिड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो ओ बिड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो लाल झूले सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले सभई चो लाल झूले लाल झूले सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले सभई चो लाल झूले ओ मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने बोलो बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो सभई चो लाल झूले 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 ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले आहा जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा सभई चो लाल झूले 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 सभई चो लाल झूले 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 आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूलेलाल बोलो साईं मंगनदास साहिब की जय सतगुरुदेव भगवान भगवान की जय।
आयो लाल सभई चओ। बोलो बाबा मगनदास साहिब की, बोलो चालीहे वारे साहिब की। भाई ऐसा यहाँ संत सही चवंदा आहिनि, मतलब जय जी आवाज ही नथी अचे भाई। बोलो ज्योतिन वारे लाल की। हाँ साईं हाणे आई न आवाज साईं। सो ॾिसो असांजे संतनि जी एॾी महिरबानी, एॾो पंहिंजो प्रेम प्यार सां दिलि खोले करे, चवंदा भई दिलि खोले करे जीअं दान ॾिबो आहे, त साईं जन बि असांखे दिलि खोले करे पंहिंजी अमृतवाणी सां एॾो सभिनि जे मथां आशीर्वाद कयो। सो साईं जन जे लाइ हिकु ज़ोरदार प्रेम प्यार भरी। सो गॾु जेके असांजा दुकड़ वारा ऐं असांजा भाई गोविंद राम बि, सो गोविंद राम बि ॾिसो प्रेम प्यार सां साईं जन सां चवाइनि था पिया। ऐं असांजो पोइतो भाई जेको वेठो आहे असांजो संदीप भाई, जो बिना निस्वार्थ बिल्कुलु दरबार साहिब में अची करे इहा शेवा वॾे दिलि सां कंदो आहे अची करे। ऐं साईं जन बि कल्ह मां ॾिसां पियो उन्हनि खे आशीर्वाद ॾियनि पिया। साईं चवनि पिया भाई ॾाढो सुठो वॼाए थो पियो, असांजे भाई संदीप लाइ बि हिकिड़ी ताड़ी वॼायो, हा न। असां ॿुधंदा आहियूं बाबा साईं की माण्हू सिंगापुर वेंदा आहिनि, अलाए काॾे वेंदा आहिनि, 6-6 ॾींहं जहाज़ में वेंदा आहिनि, सभु मिलंदो आहे हुते, टिकेटां भरंदा आहिनि माण्हू, लख लख 2-2 लख भरंदा आहिनि। ख़र्चा कुछ भी न, लाल साईं सभु ॾे थो हिते, नाश्तो प्रसाद भंडारो, वरी एॾा सुहिणा सुहिणा आशीर्वाद वारा भॼन, अहिड़ा सत्संग जो असांजे मथां अहिड़ी अमृत वर्षा कई अथऊं। साईं जन जो लखे लखे महिरबानियूं, लखे लखे शुक्राना जो तव्हां पंहिंजी पंहिंजी अमोलक वाणी सां सभिनी खे आशीर्वाद ॾिनो। सो अचो जीअं प्रेम प्यार सां सॼी संगत रोज़ दर्शन करणु अचे थी साईं जा, ऐं लाल साईं जोत जा दर्शन करे अचे थी, ऐं सत्संग ॿुधण एॾे हुब सां प्रेम सां अचूं था पिया। सो अचो भाई, सुभाणे असांजे संतनि जो असां आख़िरी न चवंदासीं, साईं वरी ईंदा भाई, इहो आख़िरी न आहे, मतां सम्झो इहो आख़िरी आहे। भले इन महीने जो या इन असांजे महोत्सव जो भले हुजे सुभाणे को ॾींहुं, पर आख़िरी न आहे, संत वरी ईंदा। सभई चओ हाओ, ईंदा न? हा, पोइ सुभाणे बि असांजे संतनि जो सत्संग रखियो वियो आहे राति जो 9:30 बजे बराबरि। पर इन 3 ॾींहंनि में वरी असां हिकिड़ो बोनस बि ॾिनो अथऊं भाई, सुभाणे सुबुह जो बि भाई सत्संग थींदो संतनि जो, उहो बि असांखे बोनस बि मिलियो आहे। इन बोनस लाइ बि हिकिड़ी ताड़ी वॼायो प्रेम भरी, हा न। सो अचो प्रेम प्यार सां, साईं जन एॾो मेलो मचायो आहे भाई, अहिड़ो मेलो मचायो आहे जो साईं जन असां सम्झी बि न सघंदा आहियूं। अलाए काथो काथो इहे देवी देवताऊं आया न, अमृतसर दरबार ठाहियो विया, त दरबार में बि साईं अलाए कीअं शेवा थी हले पई, अलाए काथो काथो प्रेमी अचनि था। तव्हां हिते 2-2:30 बजे लहींदो न हिते, तव्हांखे लॻंदो कुझु हुयो बि न हिते। अहिड़ी हिते असांजा शेवादारी साफ़ सफ़ाई ऐं एॾो प्रेम सां शेवा कनि था। सो अचो प्रेम प्यार सां सभई सुभाणे अचो। ऐं ॿियो हिकिड़ी ख़ुशख़बरी, असांजे साईं जन दर्शन ॾिना आहिनि अम्मा जन सां गॾिजी करे, पर तव्हांखे असां हिकिड़ी ॾाढी वॾी ख़ुशख़बरी ॾियूं था पिया। सुभाणे असांजा साईं, सो असांजा बम्बई खां बि असांजा सुहिणा साईं, प्यारा साईं जेको हमेशह ईंदा आहिनि असांखे दर्शन ॾींदा आहिनि, सुभाणे सभु परिवार था अचनि भाई, सभु परिवार, हा न। सो साईं जन जे अचण जूं एडवांस में बाबा जन खे अम्मा जन खे करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। सभु परिवार छो था चऊं, असांजा उन्हनि को नंढड़ा साईं, असांजा हृदय साईं बि अचनि था पिया, उन नंढड़ी बालकी बि अचे थी, सुभाणे दर्शन थींदा सभिनी जा। असांजा सौभाग्य आहिनि, अहोभाग्य आहिनि जो असांखे साईं जन ते वेठे वेठे सभु संत असांखे साईं जन सतगुरु पंहिंजी कृपा करनि था पिया। सो इहा सदाई कृपा साईं जी असांजे मथां बणी रहे, इहा सभई प्रेम प्यार सां पलो पाईंदासीं। साईं जन हमेशह ईंदा रहनि दरबार साहिब में, जीअं सॼी संगत जे मथां महिर कंदा रहनि। सो ॿियो असांजा भाई मनोज ऐं भाभी खे बि तव्हां कई बार ॾिठो हूंदो, हा। सो भाई असांजा अॼु पहिरीं बार, असां त पहिरीं बार ॾिठो आहे अॼु, असांजा ब्राह्मण देवता बि ॾिसो हिते पधारिया आहिनि। असांजा ब्राह्मण देवता जन तव्हां ॾिठा सभु हिते असांजे शिव मंदिर में हूंदा आहिनि, ऐं साईं जन गुमास्ता नगर दरबार में झूलेलाल मंदिर में। सो सभई ब्राह्मण देवता खे असां प्रणाम कंदासीं हितां ई। साईं ॾिसो असांखे सभु देवी देवतायूं त आया आहिनि, संतनि जो बि दर्शन थियो, संतनि जो आशीर्वाद।
पर ब्राह्मण देवता जो भी असांखे दर्शन थियो आहे ऐं आशीर्वाद मिलियो आहे, सो उन्हनि जो बि धन्यवाद आहे जो अची संगत खे दर्शन ॾिनो अथऊं। आयो लाल सभई चओ। सो भाई सुभाणे सभई प्रेम प्यार सां ईंजो और लाल साईं जो भंडारो प्रसाद भी तई आहे। बोल ज्योतिन वारे लाल की। लाल सभिनी जा कम कंदो चओ। सो अचो हाणे प्रेम प्यार सां बाबा जन पलो पाईंदा सभई सिक सां श्रद्धा सां। सवा 10 बजे हाँ 10:30 हाँ ठीक है हाँ भाई सुभाणे जे नेम थींदो आहे वरी 10:30 बजे बराबरि सत्संग शुरू थींदो, पर असां सभु जल्दी अची वेंदासीं। 10:30 न पहिरों ई जल्दी अची वेही रहंदा, जगह विलारे छॾंदासीं। भाई जेके कुर्सी विलाड़ी आहे कुर्सी विलारियो, जगह पंहिंजी बुक करे छॾियो सुबुह जल्दी अची करे। ऐं भाई असांजा चंदूलाल बि अहिड़ी जयकारो मनायो। भाई चंदू असांजो शेवाधारी किचन जो साईं भंडारे जो शेवाधारी असांजो। सो असांजे चंदूलाल जे लाइ बि ताड़ी वॼायो भाई हिकिड़ी। ओम ओम प्यार सां चओ जय झूलेलाल जय झूलेलाल। ॾिसो भाई जीअं असां दुकान ते कोई नौकरी कंदो आहे त हुनजी तनख़्वाह फिक्स हूंदी आहे न भाई। नौकर जी जेको नौकर चाकर हूंदा आहिनि वीचारा जेके सेल्समैन हूंदा आहिनि उन्हनि जी तनख़्वाह फिक्स हूंदी आहे कि भाई तूं महीने में 10,000 वठिजां, पर ॾियारी ते छा मिलंदो आहे? हाँ जी जोर सां चओ बोनस। वो 10,000 तो उनके मिलंदा ही आहिनि, पर गॾोगॾु सेठ ख़ुशि थी करे बोनस भी ॾींदो आहे। तीअं साईं जन ख़ुशि थी करे हिन महिल बोनस ॾिनो आहे, चवनि था हिकिड़ो भॼन ॿियो बि ॿुधायो। ये असां ते कृपा आहे न, जेकी तनख़्वाह मिलणी हुई उन खां वधीक तो मिले। चओ हरे राम। ये भजन तव्हांखे गोविंद दास ॿुधाईंदो ॾाढे सुंदर भाव में। एक बार ताड़ियुनि सां आशीर्वाद दियो असांजो भाव गोविंद दास। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। मेरे सतगुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खड़ी। मेरे सतगुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है सबसे खड़ी। तेरे दरबार की हाजरी सबसे बढ़िया है सबसे खड़ी। तेरे दरबार की हाजरी सेवा प्रेम सबसे बढ़िया है सबसे खरी। मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं, कुछ मिले ना मिले गम नहीं। मेरी
तनख्वाह भी कुछ कम नहीं, कुछ मिले ना मिले गम नहीं। मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं, कुछ मिले ना मिले गम नहीं। ऐसी होगी कहाँ दूसरी, सबसे बढ़िया है सबसे खड़ी। ओ मेरे सतगुरु तेरी नौकरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। बोलो सतगुरुदेव भगवान की जय हो। जब से तेरा गुलाम हो गया, तब से मेरा भी नाम हो गया। जब से तेरा गुलाम हो गया, तब से मेरा भी नाम हो गया। जब से तेरा गुलाम हो गया, तब से मेरा भी नाम हो गया। वरना औकात क्या थी मेरी, वरना औकात क्या थी मेरी। सबसे बढ़िया है सबसे खड़ी, मेरे सतगुरु तेरी नौकरी। सबसे बढ़िया है सबसे खड़ी, तेरे दरबार की हाजरी। सबसे बढ़िया है सबसे खड़ी, तेरे दरबार की हाजरी। सबसे बढ़िया है सबसे खड़ी, ओ सबसे बढ़िया है सबसे खड़ी। सबसे बढ़िया है सबसे खड़ी। बोलो सतगुरुदेव भगवान की।